नाज़रीन, गाजी ख्वाड़ जे मंगियो शाख ख्वाड़ शाख मीरवा में हिन महिल ताईं ज़रई पानी न पहुतो आहे, जंहिं करे लख एकड़ जेके ज़मीनूं आहिनि उहे बंजर बणिजी वियूं आहिनि ऐं आबादगारनि जा जेके हाइब्रिड ॿिज आहिनि उहे सड़ी रहिया आहिनि। पर हिन महिल ताईं पाणी न पहुतो आहे ऐं तलाउ न भरिजी सघिया आहिनि, जंहिं करे माल उञ मरी रहियो आहे। अचो त उन हवाले सां हितां जे आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू उन बारे में छा था ॿुधाइनि। पानी कोन्हे, ज़ुल्म आहे, नाग आहे, असांजा ॿिज सड़ी विया, धरना आयासीं, को खड़ तेल लॻंदो, लखनि जा ॿिज व्याजनि ते वरिता आहिनि। हर साल असांजा आज़ार हेल्थ जा सभु तबाही करे छॾियो मुल्क। अञा ताईं पाणी कोन्हे। अॼु 10 तारीख़ अगस्त जी आहे, पाणी जो ढुक कोन्हे। लखनि जा ॿिज वरिता अथसि व्याजनि ते, भाण वरिता अथसि, ॿिज सड़ी विया असांजा। अञा ग़रीब माण्हू सां काॾे वञूं, व्याजनि ते भाण ॿिज वरिता आहिनि, बचा असांजा बुखुनि ते। पाणी कोन्हे, आबादगार परेशान, ॿिज पोखिया विया आहिनि उहे सड़नि था। सॼी दुनिया जे लाइ मसइलो हल थिए। जेके बि आबादगार आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे इंजीनियर पाणी शुरू करे। हे गाजी ख्वाड़ वारनि सां मंगे शाख सां ज़ुल्म छो आहे? हेॾे खेड़ी ॾिसो, हेॾे हे कर असांजे हिमल ताईं पाणी कोन आयो आहे, का शइ कोन्हे, ॿिज बि असां कोन पोखिया, असां कीअं ज़िंदगी गुज़रंदी? काॾो माण्हू रोज़गार करनि, ग़रीब माण्हू, महांगाई हेॾो ज़ुल्म आहे। पाणी कोन्हे को, असांखे पाणी खपे, माल जे लाइ बि पाणी कोन्हे को। ख़ुदा जे वास्ते असांखे पाणी जी हुकूमत की अपील आहे असांजी। ज़ुल्म आहे सफ़ा, ॾिसो पाण था, इहा हालत लॻी पई आहे। ॿिज सड़ी आहे सफ़ा, का शइ कान बची आहे। पाणी हुकूमत जे कान थी। MP MLA अलाए काॾे हलिया विया आहिनि। हिन टाइम जो को बि कोन्हे को असां वटि। ॾिसो पाण था, ॿिज बनियूं समूरियूं जेकियूं बि समूरियूं पियूं आहिनि, जेकियूं बि अञा टुकड़ा बोरिंग चाढ़े उरतो अथऊं, उहो पाणी बि ख़तमु थी वियो। का शइ कान्हे का, रोटियूं सफ़ा सड़नि थियूं पियूं। असांजे पाणी पंहिंजे लाइ पीअण लाइ पाणी कोन्हे त फसल लाइ बि कोन था अचनि। ग़रीब माण्हू वञूं कान, खाऊं रोज़गार कयूं 12 महीने, उहो रोज़गार जो असांखे छिनी था हुकूमत सां। काॾे वञूं? नाक त न आहियूं जो मिटी खाईंदासीं, काॾे वञूं इंसान माण्हू? हाणे जीअं वज़ीर आला खे अपील आहे त असांखे पाणी जे काॾे वञूं? ग़रीब माण्हू इहो सुख आहे पाणी वारो, उहो पाणी बि असांखे रुखी मानी बि कोन हूंदी असां वटि। तव्हां आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चवणु आहे त असां वोट बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे कंदा आहियूं ऐं हितां जो MPA बुरहान खान चांडियो ऐं MNA आमिर मक्सी हिन महिल ताईं जेको आहे न लंघिया आहिनि। हुननि असांजी का बि मालिकी न कई आहे। जॾहिं त वोटनि भेरी हितां बार बार ईंदा आहिनि, पर असां हिन वक़्तु मुसीबत में आहियूं, पर हू असांजी मालिकी नथा कनि। हिननि इहो पिणु चयो त गाजी ख्वाड़ जे मंगियो शाख ऐं ख्वाड़ शाख ऐं ॿियनि शाखुनि में पाणी पहुचाए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन गुलज़ार बुरोई सां गॾु मुदसिर ख्वाड़, टाइम न्यूज़, गाजी ख्वाड़।